अलैकुम। उन खां पोइ आहे असांजी जेका पिंक स्कूटी जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया छा आहे, कहिड़ियूं असांजूं जेके अदड़ियूं भेनरियूं आहिनि उहे एलिजिबल आहिनि इन स्कीम जे लाइ। पिंक स्कूटी जे लाइ सभ खां पहिरियों जेको आहे सो अव्हां वटि ड्राइविंग लाइसेंस हुजणु जेको आहे सो लाज़मी आहे। जेकॾहिं अव्हां वटि ड्राइविंग लाइसेंस न आहे त अव्हां ड्राइविंग लाइसेंस जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जी जेको आहे सो पुलिस डिपार्टमेंट जी वेबसाइट ते वञी करे तव्हां लर्नर लाइसेंस जे लाइ अप्लाई करे सघो था। लर्नर लाइसेंस ते अप्लाई करण खां पोइ तव्हांखे चंद जेको आहे सो ईअं सम्झो त मिंटनि में या कलाक ॿिनि जे अंदरि तव्हांखे जेको आहे सो इहो लर्नर लाइसेंस जेको आहे सो इशू कयो वेंदो। उन खां पोइ तव्हां जेको आहे सो इहो जेको आहे पिंक स्कूटी वारो फॉर्म जेको बि ऑनलाइन आहे, इहे सभु प्रोसेस जेके आहिनि से ऑनलाइन आहिनि। तव्हां वधि में वधि जेको आहे सो कलाक जे अंदरि इहो प्रोसीजर जेको आहे सॼो तव्हां करे सघो था ऐं जेको आहे तव्हांजी जेका आहे उहो पिंक स्कूटी स्कीम लाइ तव्हां अप्लाई करे वेंदो। महिरबानी।